हाणे वरी माण्हू थींदो त हाणे ॿियनि बि त मोक मारियो पिए उन्हनि खे कुझु कोन कयो मुंहिंजा पुट छो बि माना बादशाह छो मुंहिंजा पुट मारिया मच्छी ॿियनि बि मारी पई उहे अञा वेठा आहिनि मुंहिंजा पुट अरदा हुआ बादशाह खे खगियूं कोन थिए मञूं कोन थिए इनजे करे छा कयो आहे हाणे हिते वरी इहो अहसासु कयो त ॾियारी चमके त मारियो तॾहिं मोक मोक माना आमजा ॿोली ॾिसो त कहिड़ी ख़ूब महफ़ूज़ थी जेका अञा असांजे कोर्स में न आहे सिंधी जे कोर्स में लती साईं ॿोली न आहे न हिन लफ़्ज़ जो असांखे तर्जुमो करिणो ई न पवे यार ॾियारी ॾिठमि केतिरा मारियो तॾहिं मोक चई घर में घातोड़नि जा हाणे कंहिंजो पटको पई ॾिसे कंहिंजी टोपी पई ॾिसे कंहिंजी लठ पई ॾिसे कंहिंजो किताबु थो ॾिसिजे लॻे उहा भेण त रड़ियूं कंदी मां त भरंदी न उहा छा कंदी ऐं उहो चवे थी त हा अचे थी घर में घातोड़नि जा था मारींदमि थोक थोक माना शयूं हाणे शयुनि जे लाइ बि असांखे लफ़्ज़ ॾेई पियो शइ अरबी जो लफ़्ज़ थोक माना गिलास अची वियो हिन अची वई जेके चपड़ जेके थींदा आहिनि माण्हुनि जूं शयूं उहे सभु चई थोक मूंखे मारीनि था चई लॾे वीचार लोक उठे वेड़ा ओहली हीअ त वसण जा ॾींहं वारनि अहिड़े वक़्तु हलिया विया माना हिकिड़ी ज़्यादती थी आहे कि भाई घोड़ा घोड़ा थी करे रड़ियूं थी करे त असां सां ज़्यादती पई थिए कि काल कला थी विया घातो करे घूर पोइ ईअं चोरनि वांगुरु थोरी विया हुआ अलॻि अलॻि विया हुआ शिकार ते था वञूं चूड़ा जहिड़े ते था अचूं हीअं त दुश्मन मारियो थी वियो चोरी धक थो वञे कल्चर त ॾिसो नी असां त कल्चर हिनखे चइबो आहे कीअं असां जेको आहे हिननि हालतुनि में बि हेॾो हिकिड़ो बहादुरी हेॾो जेको आहे थोरो साॼाल उहो माण्हू सबक़ु ॾिए थो माना माण्हू ॾिए थो हर हाल में तव्हांखे विढ़णो आहे हर चओ तव्हांखे कीअं हर हाल में तव्हांखे अदालत कयो थी कुझु कोन थियो कुझु कोन थियो त हाणे वेही रहे माना वेही रहणु इहो त माना गुज़ारी पियो न जेको माण्हू भले 24 कलाक माण्हू सुतो पियो हुजे बीमार थी पियो मौत जी हिकिड़ी शिकिल आहे ऐं ॿुधनि काल कला थी विया घातू करे घूर मादर मदा वेठी साहिब हाणे चवे थी पियो कुझु कोन थियो कान मिली केरु आयो कोन घर खणी वियो पुटु मरी विया हलिया केरु कुझु ॾिनो हाणे वरी ॾिसी ज़िंदगी गुज़रती चढ़नि जा सूर हुननि जा ॾिसां थी सूर हाणे माण्हू होश में ईंदो आहे ॿ टे ॾींहं माण्हू आया त तूं थियूं कंहिं छाड़ ॾिनी कंहिं 5 रुपया ॾिना हलिको हलियो हलत कीअं हलंदो घर कीअं हलंदो मुल्क क़ौम कीअं हलंदी इहो त माण्हू भले सोचे हाणे त राति माई थो सोचे में भेण आहे बची आहे भाॼायूं आहिनि बचड़ा आहिनि जेसीं बोरडो अचे जीअं बोरडो न अचे तेसीं छा करे मां तेसीं हुनखे इहो घटि में घोड़ा घोड़ा त करणी आहे चई त मूंखे करे मलू तॾहिं करे मूंखे करे मलूर उन के उन पंध ते हलिया विया ओहिड़ी माना हलियो वञो इहो चई उभी ओसरे उस में वरी मोटी आहे कंडीशन पियो ॿुधाए अॼु जूं हालतूं खां बि को अञा कॉन्सेप्शनल दर्द आहे सम्झो वरी मोटी आहे ॾिसां बि करे ओस आहे उभी माना बीठी उभी ओसरे उस में इहो नथी ॾिसे मथां सिज ततो पियो आहे ऐं पेर उघाड़ा आहिनि पर जेका माई रड़ियूं पई करे जंहिंजा भाउ विया हुजनि उहा छा कंदी उहा इहा कंदी उस उस ते यार उस लॻी पई आहे मौसम ख़राबु आहे तव्हां मीटिंग रखी आहे अहिड़े टाइम ते माण्हू घर में सुता पिया आहिनि ताईं इहो छा था कयो हीउ उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हाए पियो जेके माण्हू घर में ख़ूबसूरत कमरो ठाहे जेके वेही रहिया सभु आसाइश उन्हनि खे मिलनि थियूं उन्हनि सां जेको ॻाल्हाए पियो उभी ओसरे उस में झलियो कुन किनार कुन जी का कुंड झलियो माना कुन माना ख़तरो जिते माण्हू मुआज ते मांगर पिटकाया वरी उते बि थी वरी घर थी वञे उते वरी थोक थी ॾिसे बचा थी ॾिसे वरी घोड़ा घोड़ा करे थी वरी ॾिसे थी केरु कोन आयो उभी ओसरे उस में झलियो कुन किनार जे घाटो घर न आहे वरी मोटी आई
घर में अंदर वरी से अचन पिया हर वक्त इंसान में रहंदा जे घाटू घर ना आया वरी लगे वेर वार वार ना वरी देर टाइम वार वो टाइम असल लफ्ज आए वेर वार वार ई लाग इस्तेमाल केड़ो वार असल जी माना टाइम वे हफ्ते वार को वे वठी ॾाढी लगे वार हुयस असल जो दर्द जो है यतीम माण्हुनि जो फुरजी वियल माण्हुनि जो दर्द ते हुयसि जनी हार से मोड़े चढ़िया चढ़िया मकड़ा जी जिनके आश्रय वासी हुयसि जनी हार इहो त लफ़्ज़ी काउं ठाहे जनी सां हार कंहिं नस्ल में किथे इस्तेमालु हूंदो सजण हार ये हिते बाक़ाइदे मस्तर आहे हुते बाक़ाइदे हिते पर हिते तो वरी जनी हार हिते त हर जड़ सां मिलाए वियो हुयसि जनी हार माने जे आश्रय ये हुयसि जनी हार से मोड़े चुरिया मकड़ माना आया ॾिठो हाणे हिन माई में आहे छा जी अॻे त संग घुरंदा हुआ हाणे संग त कोन था घुरनि हाणे मोड़े चुरिया मकड़ा अॼु आया ऐं ॾिठो असांखे चयो हिते त हाणे त ॾियणो पवंदो हिते मिलंदो हिते असांखे कुझु कोन हिते असांखे मिलंदो चई खिली जा चीकारिया त साटी सॾु पई करे अदा वियो हे अदा रमू रमू वियो जहिड़ो हाल आहे चई माई हाणे तोड़ छा करियो हाणे तोड़ आए छा तोड़ जो तोड़ वियो चई खिली जा चीकारिया त साटी सॾु नदी अरे ये हेतिरो वास्तो हे सॼी ज़िंदगी असांखां भला कयव लोकल पोइ ॾींदा करे ॾींदा करे पोइ ॾींदा अॼु ही छा था कयूं खिली जा चीकारिया त साटी संग न कनि माना अॻे कोठे ॾिनियूं थी छोकिरियूं हिननि घुरियूं थी हाणे ज़ोरी थी ॼाण नथा वठनि सम्झो था थी ग़रीब माण्हू जो जेको दर्द आहे उन अहम शयूं हींअर हाणे थी न वठंदो के पीउ मरी वियो अरे वधीक उन ते रहम करे पीउ मरी वियो या हाणे चओ बाबा ॾींदो छा केरु माना मिलंदो कुझु कोन न त माना ही उहा ॻाल्हि थी करे त संग न कनि संग मूंसां केरु नथो करे वारियो हेठि वञनि किन सफ़ागनि पासे माना वारियो हेठि वञनि किन सफ़ागनि साम्हूं हाणे अची छा निभागा मुड़ुसु मरी विया छा थी निभागा यतीम छा थी निभागा केॾो अंदाज़ो करियो त असांजी सोसाइटी जी अॼु जी बेसी बेरावरी खे हिन सिट खां वधीक छा कनि चई मूं उधारिया रक्षण हाणे वरी निकिती जिने ज़िंदगी शुरू थी कयां वरी किथां रक्षो उधारे किथां ॿेड़ी उधारे की बचा त पाल आहे न हिन ज़िंदगी बि शुरू करणी आहे न छा कुटुंब भाउ मरी विया न वेही रहिया छा बहादुरी इहो ई तच की फला मुंहिंजा बका खे जनम थो ॾे की ॾुखनि मुंहिंजा सुखनि खे जनम थो ॾे ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुखनि ते हिकिड़े माण्हू मूंखे ₹1,00,000 ॾेई छॾियो ऐं इहो बि न पुछां अदा मूंखे ₹1,00,000 छो पियो ॾी अदा खपाए छॾ आम ज़रूरु माण्हू मूं खपाए छॾिया सुभाणे आउं लेक्चर वेठो ॾियां ॻाल्हायां वेठो मुंहिंजे पासे में रहीस वेठो आहे का ॻाल्हि मुंहिंजी हुनखे न वणी अदा चुप करे ॿुधी तूं तुंहिंजी ॻाल्हि कावड़ बि थी पोइ ₹1,00,000 मूंखे ॾिना अथसि हाणे जे करे ऐं कावड़ ॾियां थो त हीअ त मूंखे ₹1,00,000 माना इहे ₹1,00,000 मूंखे बिना पोले जी मिली आहे इन में मुंहिंजो पोलियो बनाए बसि मुंहिंजो पोलियो शामिल न आहे नतीजो ॾिठो इहो लख वापसि कर इहो लख तोखे बारी थो इहो जेको बिना पोले जे जेको पैसो मूंखे करोड़ जे तोखे मिलियो आहे चई इहे वापसि कर इहे नुक़सानकार त इहे चई छो त ॾुख सुख जी ॾुख तकलीफ़ पोलियो जेको आहे सुखनि जी सूंहं माना रस्तो रस्तो तव्हांखे जेको सुखनि को ॾेखारींदो ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख उहे सुख जे ॾुखनि रे तव्हांखे चई जनी की विरूं सॼण आयो चई हिननि जी कचहरी ॿुधण माण्हू असां वटि माना माण्हू असां वटि छाजे लाइ था अचनि असीं माण्हू खे सही ॻाल्हि था ॿुधायूं असीं माण्हू खे चवंदा मां हिते अचो तव्हांखे प्लाट वठी ॾींदासीं असांखे ₹10,000 ॾियो माण्हू असांखे इलाही था ॾियनि चवंदा भई माण्हू चङा आहिनि हे क़ुर था पढ़ाइनि रिसालो था पढ़ाइनि इहो पैसो कमाइण को हिते हिन सोसाइटी जो मसइलो आहे
ते पंहिंजो पाण खे बचाइण वसंदो आहे हिन सोसाइटी में ऐं जेतिरी थी पंहिंजो मूंखे मूं पीअण ॿधी विधो ॿार में उभारी चवनि मथां पाण पुसां दरिया में हिकु माण्हू चङो माण्हू ॿधी विधो उछलियो ऐं चइजो ख़बरदार मूंखां पलो पुसायो असां उन्हनि माण्हुनि में आहियूं न जेके दरिया में पिया आहियूं सिप समुंड सप जे ॿारो ते अॼु मिठो मुंहुं लॻो ते तक कजाई तार चिपी जेका आहे चवे थो उहा बि जॾहिं समुंड में रहे थी खारे पाणी में आहे पर उहो पाणी नथी पीए छो त पाणी पीअंदी त मच्छी खाईंदी मच्छी पेट में थींदसि जेकॾहिं उनखे मोती थो खपे त ॿाहिरि निकिरंदी हीअ चीरंदी समुंड खे पोइ जॾहिं मिठो मुंहुं लॻंदुसि माना पाणी थोरो मींहं जो पलो जो उन खां पोइ अंदरि हली वेंदी वरी चुप वात बंदि उते मोती छा थो छो त हंधि छा खाईंदो हंध जो खाधो या मोती खे ठाहिणो आहे जेकॾहिं मच्छी खाइणी आहे पिथूं जे पाताल में हंध चिटाईंदो पिथूं जी मोती किथे हुजे हीअ त को काइरो आहे उहो चवे थो जेको आहे तो हीअ मोती आहे मुर्ख माण्हू आहे हीअ न हंध न आहे पिथूं जे पाताल में हंध चिटाई हो चई काइरो कोई चाचर में चयो छाछर चवा तमामु घणो पाणी पर नंढड़ो मच्छी हुजे पर ही समुंड में कुंड में पिथूं जे पाताल में पाताल पर वॾे खां वॾो पाणी जिते आहे उते हूंदो हंज हिते न हूंदो आहे हाणे चिपी जो किरदारु हंध जो किरदारु बारवी जो किरदारु हाणे इहो असांखे जेको आहे पकिले कयो